समूरा दोस्तों, ख़ासतौर नौजवानों, तमाम घणा आलिम अदीब शाइर वेठा आहिनि जीअं सिंधी ॿोली नौजवान ई सिंध जो रूह आहिनि, सिंध जी सघ आहिनि, सिंध जो बल आहिनि ऐं सिंध जो आईंदो आहिनि। इन करे हर उहा महफ़िल, हर उहा ॻाल्हि जेका माना ख़ेज़ हुजे, जेका काराइती हुजे ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे समाज ऐं पंहिंजी ॿोली जे लाइ हुजे, पंहिंजे हाल ऐं आईंदे जे बारे में हुजे ऐं उन में नौजवान शामिल हुजे त मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु उत्साहींदड़ ॻाल्हि आहे। असांजी हिन वेहक खांग में मुशाइरे जूं दौर हलियो जंहिंमें असां सभिनी तमामु हिकिड़ा रूह खे गरमाईंदड़ शेर ॿुधा। अयाज़ चयो त शाइरी जा रूह खे गरमाए नथी, सा मंज़िल मक़सूद खे पाए नथी। त हिन अॼोकी हिन कचहरीअ में असांखे तमामु सुठा हिकिड़ा शेर ॿुधण जो मौक़ो मिलियो। हीउ जेको मौज़ू आहे तव्हांजो, सिंध मुंहिंजी अमा, घणी देर थी वई आहे, इन करे मां कंहिं तफ़सीली गुफ़्तगू जे बजाए ज़ाती थींदी हुआ मुख़्तसिर लफ़्ज़नि में चंद बुनियादी नुक़्ता तव्हां सां ॻाल्हि करणु चाहियां थो। ऐं जेको मौज़ू तव्हां सां तय थियो हो उहो कंहिं वरी ॿिए भेरे, छो त हाणे एतिरो हेॾी राति लड़ी वई आहे, उन में एॾी तफ़सीली गुफ़्तगू जी गुंजाइश न थी रहे, पर ज़रूरु जेके बुनियादी ॿ चारि ॻाल्हियूं मौज़ू जे हिसाब सां आहिनि। सिंध मुंहिंजी अमा जे हिन उनवान मां ई ज़ाहिर आहे त हीअ कॉन्फ्रेंस पंहिंजे वतन सिंध ऐं उनजी ॿोली, उनजे वजूद ऐं उनजे माण्हुनि ऐं उनजे सकाफ़त जे बहितर पासे सां हिकिड़ो मोहबत जो इज़हार आहे। ऐं ज़ाहिर आहे त जेके क़ौमूं इन एहसास खां, इन रूह खां आजू हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजो वजूद बचाए न सघंदियूं आहिनि। त मुंहिंजी गुफ़्तगू जो मौज़ू मुख़्तसिर लफ़्ज़नि में इहो तव्हांजो उनवान त सिंध मुंहिंजी अमा, त सिंध सां मोहबत जो इज़हार सिंध जे माण्हू खे कीअं करणु घुरिजे। उन खां अॻु में ॿ टे बुनियादी ॻाल्हियूं जो तव्हांजी कॉन्फ्रेंस जो मौज़ू सकाफ़त आहे। सकाफ़त कंहिं बि क़ौम जी जेका इज्तिमाई तर्ज़ हयात आहे, जेका हुनजी गॾियल इज्तिमाई ज़िंदगी आहे, उन में हुन जा लिबास बि अची विया, हुन जा मिज़ाज बि अची विया, हुन जी सम्झ बि अची वई, हुन जा रवैया बि अची विया, हुन जा क़दर बि अची विया, हुन जो अदब बि अची वियो, हुन जी ॿोली बि अची वई, हुन जी शाइरी बि अची वई, हुन जो फ़न बि अची वियो, लोक अदब बि अची वियो। ऐं गॾोगॾु उन समाज में मौजूद बुछड़ायूं ऐं ख़राबियूं ऐं नाकारी रवैया उहे बि मौजूद आहिनि। इन करे अॼु कचहरी जो बुनियादी नुक़्तो पहिरियों त दुनिया जी कंहिं बि क़ौम जी समूरी सकाफ़त बहितर न हूंदी आहे। सिंध में इहा रिवायत बि पवणु खपे त ॾुखियूं ॻाल्हियूं बि कयूं उन में सां। वतन जी सनाखानी तमामु हसीन ॻाल्हि ऐं क़ौम जे बारे में मोहबत जो इज़हार हसीन ॻाल्हि आहे, पर उन जे बारे में हिकिड़ी हक़ीक़त पसंदी सां ॾिसणु इहो बि लाज़मी। इन करे दुनिया जी हर क़ौम में जिते शानदार पासा हूंदा आहिनि
काबिल फ़ख्र पासा हूंदा आहिनि उते उन समाज ऐं उन क़ौम जे इज्तिमाई तर्ज़ हयात में ऐं इज्तिमाई निज़ाम ख़याल में पूरे ज़िंदगी जे वहिंवार में नाकारी पासा हूंदा आहिनि। इन करे असांखे सिंध जे समाज जे फ़ख्र जोगन बेहतर इंसान दोस्त इंसाफ पसंद अमन पसंद जेके पासा आहिनि उन्हनि खे वधाइणो पवंदो बचाइणो पवंदो ऐं जेके नाकारी पासा आहिनि हिन समाज में उन्हनि खे रद्द करणो पवंदो ख़त्म करणो पवंदो घटाइणो पवंदो। इन करे सकाफ़त परस्ती बिना तनक़ीदी शऊर जे इहा हिकिड़ी बीमारी आहे। असांखे पंहिंजी सकाफ़त जे बारे में उहो ई अकुली साइंसी रवैयो इख्तियार करणु खपे जंहिंमें असां इहो संदो कयूं त कहिड़ा रवैया कहिड़ा क़दुर कहिड़ा अंसर कहिड़ा रवैया हिन समाज जे अंदरि हिन समाज जो मर्ज़ आहिनि ऐं कहिड़ा पासा आहिनि जेके क़ाबिल फ़ख्र आहिनि जिन खे वधाइजे। सिंध जी तारीख़ ॾाढी अजीबो ग़रीब आहे। हे मौक़ो न आहे तफ़सील सां ॻाल्हि करण जो साईं कुझु मिसाल ॻाल्हियूं कयूं। सिंध जे हिन समाज ऐं क़ौम जूं के निरालियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंखे साईं GM सैद पंहिंजे किताब ख़तनि जो किताबु आहे अलामा आए कारी साहब ऐं साईं जा ख़त पढ़नि उनमें सिर्फ़ ख़त घणे भाङे अलामा आए कारी साहब जा आहिनि। उनजे मुक़दमे मुआग में साईं हिकु लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे ऐं उहो हुन चयो आहे त मूं खयो अलामा आए काज़ी मां साईं जे उस्तादनि मां हो। उनखे उन साईं चयो आहे त इहो पैगाम सिंध आहे यानी हिकिड़ो पैगाम लतीफ़ आहे जेको ई दरअसल पैगाम सिंध आहे ऐं उहो पैगाम सिंध छा आहे ऐं तव्हां नौजवान वेठा आहियो मां तव्हांखे चवणु चाहियां थो त जे तव्हां पंहिंजे सिंध जे समाज जे लाइ रुगो मिड़ई ॻाल्हियूं कंदड़ न आहियो ऐं न हुअणु खपो त तव्हांखे सिंध जे टिनि मुफ़क्किरनि जा समूरा किताब पढ़णु खपनि। हिन महफ़िल में वेठल हर माण्हू खे चवां थो पर नौजवान ख़ासि तौरु चवां थो छाकाणि त सिंध जी नए सिर मिटी ॻोहे हिन मज़लूमियतुनि ऐं महरूमनि जी मारियल क़ौम खे हिकिड़ी नई जदीद क़ौम कीअं ठाहिजे हिकिड़ी आज़ाद बावकार रोशन ख़याल ऐं तरक़ी पसंद समाज कीअं ठाहिजे उहो जेको फ़िक्र आहे उहो जेको फ़िक्री जोहर आहे इंसानी तारीख़ जो उहो सिंध जे मां हे टे मुफ़क्किर साईं GM सैद साईं मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं साईं रसूल बख्श पलीजो टिनी में फ़र्क़ बि आहिनि हिकु जहिड़ायूं बि आहिनि ऐं इहा उनजी हुस्नाकियात में फ़र्क़ बि आहे त जंहिंखे साईं चयो आहे पैगाम सिंध उहो छा आहे। सिंध दुनिया जो हिकिड़े लिहाज़ खां निहायत मुनफ़रद ख़ितो आहे। हीअ उहा धरती आहे जेका दुनिया जे समूरनि तक़रीबन सवाइ हिक अध जे आलमगीर मज़हबनि जो मर्कज़ रही आहे ऐं सिंध जो जेको रूह आहे ख़मीर आहे उहो उन सॼे तारीख़ी लका मां जुड़ियो आहे तख़लीक़ थियो आहे जंहिंखे साईं GM सैद पैगाम सिंध सॼो सनातन धर्म हिंदुस्तान जो ये सिंधु जी धरती आहे। आर्यन जो दौर आयो ये वैदिक जेके वेद लिखिया विया ये लिखिया विया सिंधु के किनारे ते उनमें ख़राब ॻाल्हियूं बि आहिनि उनमें बहितर ॻाल्हियूं बि आहिनि। सिंध जो माण्हू 1000 साल खां वधीक अरसो बुद्ध मत जो पोइ लॻ रहियो आहे। हे जो तव्हां ॿुधंदा आहियो सिंध जा माण्हू कॾहिं काहे न विया आहिनि ॿियनि ते हमिलो कोन कयो अथनि
पुरअमन रहिया आहिनि, ॿिए ग़ुलाम न बणायो अथनि। उनजा सबब ॿिया बि आहिनि। हिकु सबब इहो बि आहे त हीअ धरती, हीअ क़ौम, हिन वतन जो अवाम 1000 साल खां वधीक अरसो बुध मत जहिड़े पुरअमन अहंसाई हिकिड़े मकतब फ़िक्र सां वाॻियल रहियो आहे। जॾहिं मोहम्मद बिन कासिम हिकिड़ो गासिब, हिकिड़ो रहज़न ऐं अरब साम्राज्य जो नुमाइंदो हिते अची सिंध वतन खे फतह करे थो, ज़ोरी ॾार जो खून करे थो, हुनखे शहीद करे थो, त तव्हांखे ख़बर हुअणु खपे त सिंध जे माण्हूअ जी अक्सरती मज़हब ॿुध मत हो। असांजे रूह में, ख़मीर में उहा शइ मौजूदु रही आहे। जैन धर्म उहो धर्म आहे, रुगो सिंधु सिंधु करणु काफ़ी न आहे। उहो पैगाम सिंध छा आहे, जेसि ताईं सिंध जो समाज, सिंध जो माण्हू उन शइ खे सम्झे नथो ऐं उनखे अॼोके दौर जे जेके तक़ाज़ाऊं आहिनि जोड़े नथो, तेसि ताईं नई सिंध कोन ठहंदी। ऐं जैन धर्म छा आहे, असांजा सभु दर्सी किताब कूड़ा, ये दर्सी किताब कूड़ा जिनमें ज़हर भरियो पियो आहे, जिनमें तासुब भरियो पियो आहे। ये किताब आहिनि जिनमें जहालत भरी पई आहे। ऐं यादि रखो, जहालत किताबनि में बि हूंदी आहे। तारीख़ मसख़ थींदी आहे त उहा जहालत, उहा गुमराही हूंदी। उहो किताब लिखे थो दर्सी त को सिंध जा माण्हू ॿुध मत जा पोइ रहिया आहिनि, सिंध जा माण्हू जैन मत जा पोइ रहिया आहिनि। जैन मत जो बानी हिकिड़ो वॾो महावीर, उन मां सम्झी वञो त जैन मत जो मतिलबु छा हो। महावीर हिकु भेरे पंहिंजे शागिर्दनि खे दर्स ॾेई रहियो त महावीर एतिरो अहंसाई, फितरत पसंद ऐं पुरअमन हो, हुनजो फ़िक्र जो हुन पंहिंजे शागिर्दनि खे चयो त धरती ते आहिस्ते हलो, छाकाणि त हेठि नज़र न ईंदड़ हयाती मौजूदु आहे। महावीर चवंदो हो, सुकल पननि ते बि पेर रखी न हलो, छो त इहे कॾहिं जीअरा हुआ। हे सिंध उन देश रही ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे त हिते सनातन धर्म जो ज़मानो, ॿुध मत जो ज़मानो, जैनी मज़हब, आर्याई वैदिक ज़मानो ऐं पोइ सूफ़ियुनि जो अचणु। हिन सॼे नंढे खंड में इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त नंढे खंड में हे जेके तुग़लक, हे खिलजी, हे जेके गज़नवी ऐं गौरी, हे जेके बि मोहम्मद बिन कासिम, हे जेके बि मुग़ल, अरहून अब्दुल खान, ये इस्लाम खणी कोन आया, ये सब गासिब हुआ, ये फोरू हुआ, ये रहज़न हुआ, ये माण्हुनि जा कातिल हुआ। हिन ख़िते में जेको नबी साईं जो इस्लाम ॾियो आहे, नबी साईं जो इस्लाम तुरखाननि ऐं अरबनि जो इस्लाम न आहे। नबी साईं जो दीन इंसान ज़ात जो दीन, ग़रीब परवर दीन, पुरअमन दीन, इंसान दोस्त दीन। ऐं हिन गासिबनि, इन करे मां तारीख़ जे शागिर्दी में चवंदो आहियां, जेके चवनि था इस्लामी तारीख़, या इस्लामी तारीख़ न आहे, या मुस्लमान हुक्मरान तबक़नि जी तारीख़। हिते तव्हां ॾिसो नंढे खंड में बाबा फरीद जा वॾा बहिरात खाया आहिनि, लतीफ़ साईं जा वॾा बहिरात खाया आहिनि, चिश्ती ख्वाजा मोइनुद्दीन अजमेर वारो, इहो बि ॿिए पासे खां आयल आहे। लाहौर वारो अली बिन उस्मान हिजवेरी ॿिए पासे खां आयल आहे। हे जेके सूफ़ी हुआ उहे हिते आया, उन्हनि हिते अचे जेको हिकिड़ो नओं तसवुर हो तसौफ़ जो, उनखे हिंद जे वेदांत सां मिलाए ऐं हीअ धरती सिंध जी उन जी धरती रही आहे। इहो पैगाम सिंध शिता थी आहे। हे धरती सिंध जी ज़रदश्त जो
जेको फ़िक्र आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त वहतल वजूद जो फ़िक्र जा बानी इहे हुआ। ये सिंधु जी धरती आहे। वहतल वजूद जे फ़िक्र जो वॾो बदावती सूफ़ी हिकिड़ो ईरानी बिस्ताई बायज़ीद कासिमी साहब लिखियो आहे त उनजो उस्ताद बू अली सिंधी हो। त हीअ जेका सिंध आहे, जेसिताईं तव्हां सिंध जे तारीख़ जो उहो जोहर नथा सम्झो जंहिंखे साईं जीएम सिंध पैगाम सिंध सॼो आहे अलामा कारी साहब जे लफ़्ज़नि में, ऐं पोइ साईं हुनखे ॻाल्हि खे वधायो आहे त उहो जेको जोहर आहे इंसानी तारीख़ जो, जंहिंमें अमन पसंदी आहे, जंहिंमें अगराई न आहे, जंहिंमें तासुब न आहे, जंहिंमें नफ़रत न आहे, जंहिंमें सिंध कंहिं बि पंहिंजे तारीख़ जे दौर में कंहिं ॿी क़ौम ग़ुलाम न बणायो आहे, ऐं हर मज़हब खे हिते जाइ ॾिनी आहे, हर ॿोली खे हिते जाइ ॾिनी आहे। सिंध सकाफ़त चओ था न, ही सिंध जो वतन आहे जिते सराइकी ॿोली ज़िंदह ॿोली आहे। हिते बलोची ॿोली ज़िंदह ॿोली आहे, को ख़तरो कोन्हे। हिते जदगाली ॿोली मौजूदु आहे, ज़िंदह माण्हू ॻाल्हाइनि था। हिते ढाटकी, मारवाड़ी, कच्छी, हर ॿोली जेका हिते आई आहे, हिन धरतीअ, हिन वतन, उन जे सकाफ़त जे बहितर ख़ासनि उन्हनि मज़हबनि खे, उन्हनि धर्मनि खे, उन्हनि इंसाननि खे, उन्हनि ॿोलियुनि खे पंहिंजे धरती में जाइ ॾिनी आहे। ऐं जाइ ईअं कोन ॾिनी आहे त हुनजो वजूद ख़तम थी वियो हुजे, न, उहे हिते पंहिंजे वजूद समेत सलामत मौजूदु आहिनि। इहा ॻाल्हि अॼु पूरी दुनिया थी करे त डाइवर्सिटी खां सवाइ दुनिया जी तहफ़ुज़ कोन थींदो। इहो सिंध जो रूह सदियुनि खां वठी मौजूदु रहियो आहे। इहो सकाफ़त जो पासो आहे। इन करे जॾहिं असां चऊं था सिंध जी सकाफ़त, त असांजो मतिलबु आहे त सिंध जी सकाफ़त जो मतिलबु असांखे उन्हनि अंसरनि सां प्यार ऐं मोहबत आहे जंहिंखे पैगाम सिंध चई सघिजे थो, जंहिंमें इंसानी तारीख़ जे फ़िक्र जो जोहर ऐं रूह समायल आहे, ऐं जंहिंजो क्लासिकल दौर में सभ खां वॾो मिसाल जे हिक शख़्स में ॻोल्हिजे त उहो शाह लतीफ़ आहे। सिंध जे हज़ारनि सालनि जे तारीख़ जो रूह ऐं जोहर ऐं अर्क तव्हांखे कंहिं हिकिड़े माण्हू में ॻोल्हणो आहे त उहो शाह लतीफ़ आहे क्लासिकल दौर में। ऐं पोइ वरी असां ॾिसूं था त 20 सदीअ में, गुज़िरियल सदीअ में इनकलाबनि जी सदी, जदीद फ़िक्रनि जी सदी, सियासी तहरीकुनि जी सदी, फ़िक्री इनकलाबनि जी सदी, फ़िक्र जी इज़हार जी आज़ादी जी सदी, उन ज़माने में सिंध जे समाज में, जीअं मूं तव्हांखे चयो त सिंध वरी उन दौर खां पोइ साईं जीएम साहिब जहिड़ा, जतोई हैदरबख्श जहिड़ा, साईं मोहम्मद इब्राहिम जोए जहिड़ा, ऐं साईं रसूल परीअ जहिड़ा इहे मुफ़क्किर पैदा कया, जिन हिन वतन जे लाइ रुगो ख़्वाब न था, पर उन जे लाइ उहो क़ौमी तबक़ाती रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद शऊर तश्कील ॾिनो। ऐं असांजो वेसाह आहे त सुभाणे जी आज़ाद ख़ुदि मुख़्तार पाण भरी जेका सिंध जुड़ंदी ऐं ज़रूरु जुड़ंदी, उहा असांजे उन क्लासिकल पैगाम सिंध मां बिजड़ंदी, पर उन में जेका असांजे जदीद सिंध जा फ़िक्र ऐं मुफ़क्किर आहिनि, उन्हनि जी सोच सां बि सिंध उहा अॼु बि। इन करे अॼु जो नौजवान जॾहिं पंहिंजी ॻाल्हि करे थो सकाफ़त जी, त उहो इहो तनक़ीदी शऊर रखे त असांखे पंहिंजी सकाफ़त जे मनफ़ी पासनि सां मज़ाहिमत करणी, असांखे पंहिंजे सकाफ़त जे रूह ऐं जोहर जे बहितर पासे सां मोहबत करणी आहे, उनखे बचाइणो आहे, वधाइणो आहे। असांखे दिलबारो बशीर खान, पर मां मुफ़क्किरनि जी ॻाल्हि थो कयां, उहो साईं जे फ़िक्र मां आहे। सिंध मोजियो तव्हां ॾिठो त हिन गुज़िरियल सदीअ में ऐं हूअं बि इंसानी तारीख़ में, मां तव्हांखे ॿ टे मिसाल ॾेई पोइ पंहिंजी ॻाल्हि थो करणु चाहियां त क़ौमूं नवां जनम वठनि थियूं, पंहिंजियूं क़ौमूं सकाफ़तूं नयूं जोड़नि थियूं। चीन आफ़ीमी क़ौम हुई, चीन जो माण्हुनि जे बारे में सुञाणप आई थी आफ़ीमी क़ौम आहिनि। तव्हांखे ख़बर आहे चीन में जंग अफ़ीम लॻी,
चीन में ओपियम वार लगी, वह चीन जी आफीमी कौम जॾहिं कर मोड़े उथी, नए इनकलाबी शऊर सां हामिल थी, पंहिंजे मुदे ख़ारिज ऐं तारीख़ जे मनफ़ी शयुनि खां जिन छॾाई ऐं पंहिंजे हिकिड़े नए शऊर ऐं इनकलाब सां नओं जनम वरितई। वयास चयो आहे न त हीउ ॾोह न आहे हिन माण्हूअ जो, मूं मिटी ॿीहर ॻोई आहे। जेसि ताईं क़ौमुनि जी मिटी ॿीहर नथी ॻोल्हिजे, नवनि क़दरनि, नवनि रवैयनि, नयनि सोचुनि ऐं नवनि फ़िक्रनि सां, तेसि ताईं मिड़ई वतन ऐं क़ौम जी नारेबाज़ी वारी ॻाल्हि असांजी क़ौम खे निजात कोन ॾींदी। जापानी क़ौम, जापान अॼु खां 70 साल अॻु में तव्हांजे साम्हूं का शइ कुझु न हुई। अॼु असां ॻाल्हाईंदा पिया आहियूं, मीर साहब वेठा आहिनि, त जापानी क़ौम जो दुनिया मिसाल कोन्हे। हीअ उहा क़ौम आहे जंहिं वटि कुदरती वसीला आहिनि ई कोन। हीअ उहा क़ौम आहे जंहिंखे कुदरती वसीलनि खां जेका मारूम, पर इन क़ौम साबित कयो त कुदरती वसीलनि खां वधीक वसीला इंसानी वसीला अॼु जापानी नई क़ौम आहे। हे भला जर्मन, ये आर्या नस्ल आहे। इन जर्मननि खे तारीख़ जे वॾे अरसे ताईं पंहिंजी नरगसियत हुई, पंहिंजी सुपीरियॉरिटी कॉम्प्लेक्स हो। नेठ वञी हुन शिकिल वरिती फाशिज़म जी, ऐं जर्मनी में हिकिड़ो दौर आयो, उन आयो करोड़े माण्हू मारे छॾिया। पर उन क़ौम जॾहिं रियलाइज़ त हे दग निजात जो न आहे, हे दग आपघात जो आहे, उन क़ौम अॼु यूरोप में जर्मनी सभ खां वधीक तरक़ी याफ़्ता ऐं अॻिते वधियल क़ौम आहे। उन यूनिवर्सिटियूं, उनजा इल्म, उनजो फ़लसफ़ो, इरफ़ान। त मां चवण ई थो घुरां त सिंध मुंहिंजी अमा तॾहिं चवणु असांखे सही जुगाईंदो जॾहिं सिंध जो माण्हू पंहिंजे रवैयनि में, पंहिंजे क़दुरनि में, पंहिंजे मिज़ाज में, पंहिंजे अवलियतुनि में, पंहिंजे किरदार में, पंहिंजे इनफरादी इज्तिमाई किरदार में उहे अंसर आणींदो जेके हिकु नई सिंध जो बुनियाद बणजनि। मिसाल, ऐं मां इन ॻाल्हि ते ॻाल्हि पूरी थो कयां, जेका क़ौम अॼोके दौर में वहमनि में वरतल हूंदी, उहा अॻिते वेंदी। जेका क़ौम, जेको समाज वहमी हूंदो, 21वीं सदी में कब्रनि खां घुरंदो, उहा क़ौम अॻिते वेंदी। बुखारी चयो त वहमनि जे मुक़ामनि में सुती पई आहे, मगर जे हीअ क़ौम उथी पई त महशर खां टिकी आहे। अक़ीदे परस्त समाज 21वीं सदीअ में अॻिते वेंदो। हिन समाज जे अंदरि असांखे जिते पंहिंजे क़ाबिल फ़ख्र शयुनि ते फ़ख्र करणो पवंदो, पैगाम सिंध ते, उते नज़र विझणी पवंदी त हिन समाज छा आहे। मां ॿ टे मिसाल थो ॾियां। हीअ अक़ीदे परस्ती हिन समाज लाइ ज़हर क़ातिल आहे। हे वहमी निज़ाम फ़िक्र, इहो हिन समाज लाइ ज़हर क़ातिल आहे। साइंसी सोच जो न हुजण, तव्हांजे ख्याल में का क़ौम 21वीं सदीअ में को समाज साइंसी सोच खां वांझियल हूंदो त पोइ अॻिते वञी सघंदो? ऐं सकाफ़त थोरी का जामिद शइ आहे, सकाफ़त थोरी का बीठल शइ आहे, सकाफ़त थोरी का जबल आहे। सकाफ़त ज़िंदा शइ आहे, सकाफ़त मुतहरिक शइ आहे, सकाफ़त तब्दील शइ आहे। सकाफ़त बीठल न हूंदी आहे। सकाफ़त जो हुस्न इहो आहे, उन बहितर पासनि जो, त उहा ज़िंदा ऐं मुतहरिक आहे। इन करे जीअं दुनिया में ॿियनि क़ौमुनि पंहिंजे नए जनम सां पंहिंजे सकाफ़तुनि खे, पंहिंजे तक़दीरुनि खे तब्दील करे छॾियो आहे, पंहिंजो सुञाणप ॿुधाए छॾियूं आहिनि, सिंध जे समाज खे असांखे ईअं करिणो पवंदो। इन करे हर क़िस्म जो अक़ीदे परस्त निज़ाम, वहमी निज़ाम, कूड़ा आसरा, कूड़ी निजात, ये सब दग सिंध जे न सकाफ़त जी तश्कील करे सघंदा, नए ख़्याल खां ऐं न समाज खे अॻिते वठी वेंदा।
मेहनत है। दुनिया में जापान खे चवनि था इहो कल्चर आहे, इहो कल्चर आहे। रुगो कल्चर टोपी इधर में ना आहे, उहो हसीना असांखे वणे थो, पर कल्चर रुगो लिबास में न हूंदो आहे। कल्चर तव्हांजे अंदरि हूंदो आहे। कल्चर तव्हांजी ज़बान खां बि अंदरि तहत शऊर में हूंदो आहे। कल्चर तव्हां असांजे रूहनि में हूंदो आहे, रवैयनि में हूंदो आहे, क़दरनि में हूंदो आहे, मिज़ाज में हूंदो आहे। जापानी क़ौम जेका सुस्त क़ौम ही, कंहिं कम जी न हुई, अॼु चवनि था त उहा वर्कोहलिक क़ौम आहे। उन क़ौम जी सुञाणप छा आहे, कल्चर छा आहे? चवनि था जापानी कल्चर जो बुनियादी अंसर छा आहे त हिननि खे कमु करण जी बीमारी आहे। यानी ये क़ौम मिड़ई मवाली वांगुरु लॻी न पई आहे। जापानी क़ौम वर्कोहलिक क़ौम आहे। असां वटि माण्हू खां पुछो, हवा ॾे ख़बर क्या तुंहिंजी नौकिरी? नौकिरी भाॼी आहे, कमु आहे ई कोन। जंहिं ॻाल्हि ते हुनखे ॿुॾी मरणु खपे, जंहिं ॻाल्हि ते हुनखे पंहिंजे दिलि में ॿुॾी मरणु खपे, उहो ॿुधाईंदे फ़ख्र पियो ॿुधाए त फलाणे जी नौकिरी अहिड़ी आहे, मुंहिंजी नौकिरी अहिड़ी आहे, कम को आउंठो कमु आहे ई कोन। तव्हांजे ख़्याल में इन समाजी रवैये सां असांजो समाज अॻिते वेंदो? शागिर्द तव्हां 500 अजरक पायो, टोपियूं पायो, झुमरियूं हणो, तव्हांजो हिन वतन सां को तालुक ऐं संग न आहे जेसि ताईं तव्हां इल्म सां मुहबत नथा। हर माण्हू वटि ॾींहं में 24 कलाक, हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि, महीने में 30 त हूंदा, 28 30। पंहिंजो एहतिसाब कयूं त असां रोज़ छा कंदा आहियूं। असांजे रोज़ ज़िंदगी में इल्मु केतिरो ईंदो आहे, हफ़्ते में केतिरो ईंदो आहे, महीने में केतिरो ईंदो आहे। नौजवान वेठा आहिनि, सिंध जी तक़दीर तव्हां ई बदिलाईंदव, तव्हां ई बदिलाए सघो था, पर फ़क़ति ऐं फ़क़ति तॾहिं जॾहिं तव्हां सिंध जे हिन समाज जो पंहिंजे पोरे सां, पंहिंजे शऊर सां नओं कल्चर जोड़ींदव। हिकिड़ो माण्हू मिसाल तौर उस्ताद आहे, उहो पढ़ाई नथो ऐं पढ़े बि कोन थो। उस्ताद जो कमु पढ़ाइण त पोइ हूंदो आहे, उस्ताद जो कमु पहिरीं पढ़णु हूंदो आहे। उस्ताद सॼे समाज जे पारां पढ़ंदो आहे। उस्ताद सम्झंदो आहे त हे सॼो समाज न पढ़ंदो, इहो मुंहिंजे मथे जो भरी आहे, इहो मुंहिंजो ॿारु आहे, हिन सॼे क़ौम ऐं सॼे समाज ऐं अवाम जे पारां मां पढ़ंदुसि, हर इल्मु पढ़ंदुसि ऐं उनजो जोहर पंहिंजे नस्ल खे पुत्र कंदुसि। हिते माण्हुनि जो सॼो बहस कहिड़ो आहे, जेसीं मास्तर स्कूल वञे कोन थो। मां चवंदो आहियां बाबा इहो अहिड़े हाल में आहे, जे वियो त बि कहिड़ो आसमान ॾारींदो, सॼो बहस कहिड़ो आहे कि वञे कोन थो। बाबा हे जेको उस्ताद आहे उहो त असांजी अखियुनि जो नूर आहे। मां पाण उस्ताद जो पुटु आहियां, पाण बि उस्ताद आहियां। जेको उस्ताद आहे उहो त क़ाबिल फ़ख्र आहे, क़ाबिल एहतराम आहे, पर छा हर पगार खणंदड़ उस्ताद आहे? हाणे बहस इहो आहे त हे स्कूल नथो वञे, इहो अधु बहस हुअणु खपे, अधु इहो हुअणु खपे त हे कहिड़ा फाड़ा मारींदो जे वियो तॾहिं बि। जंहिं माण्हूअ खे इल्म सां इश्क न आहे उनखे उस्ताद चवणु उस्ताद जे मनसब जी तौहीन आहे। सिंध में 2.25 लख उस्ताद आहिनि। तव्हां सम्झो था त जेकॾहिं कंहिं क़ौम वटि 2.25 लख उस्ताद वाकई उस्ताद हुजनि, वाकई आलिम हुजनि, वाकई ॼाणू हुजनि, त तव्हां सम्झा हीअ क़ौम, मां सम्झां थो 30 साल तमामु वॾा आहिनि हिन क़ौम जी तक़दीर बदिलाइण जे लाइ। 2.25 लख उस्ताद। इन करे कल्चर जो मतिलबु रुगो इहो न आहे त असांखे पंहिंजे लिबास सां, टोपी सां उनखे असांखे वणे थी, हसीना असांजो प्यार आहे, हमेशह रहंदो, पर कल्चर हिकिड़े नए रवैये जो नालो आहे, कल्चर नए मिज़ाज जो नालो आहे। लतीफ़ साईं जो है बैत तो पंहिंजे कमज़ोरनि जे बारे में ॿुधायां। लतीफ़ साईं चए थो त किनी कामण क्या है, चए थो हे जेको उठ आहे इन जी चाल उहा न आहे,
इन जो पंधु उहो न आहे, हिन जी विख उहा न आहे, हिन जी हलणी उहा न आहे, हिन में उहा मस्ती कोन्हे, हिन में उहो जोश कोन्हे, हिन में उहा ज़िंदगी जो उञाण कोन्हे, हिन में उहा शइ कान्हे। पोइ चए थो छा चए थो किन्ही कामण क्या आहे। मूंखे लॻे थो त हिन ते कंहिं कारो जादू कयो आहे। किन्ही कामण क्या आहे, चए थो इन्ही खां सवाइ त हे ईअं कोन थींदो। हिन समाज खे, असांजे समाज खे तारीख़ जे ग़ुलामनि, तारीख़ जे महरूमनि, तारीख़ जे ज़ुल्मनि, तारीख़ जे बेवाहिनि, बेवसनि ऐं तारीख़ जे जेके बेसाधातनि, हिन समाज खे उहो ई कमु कयो आहे। वर्ती साईं चए थो त किन्ही कामण क्या आहे। शागिर्द पढ़े नथो, उस्ताद पढ़ाए नथो। माइट पंहिंजे ॿार खे कूड़ियूं मार्कूं ॾियाराइण जे लाइ उभा बीठा आहिनि ॿाहिरि कापी कराइण लाइ। ॿुॾी मरी वञणु खपे। कल्चर कहिड़ो खपे तव्हांखे? कल्चर उहो खपे जंहिंमें माइट चवे पंहिंजे ॿार खे 100 भेरा नापास थी वञ, हिकिड़ी मार्क बि ॾिसी लिखी आहे खणी आहे त असांखे हराम आहे। माइट चए थो MP MLA खे मावारे छोड़े खे नौकरी ॾे, मेरिट वञी खॾे तरे पए। कल्चर कहिड़ो खपे? कल्चर उहो खपे जो माइट चवे त मावारो नालाइक आहे त उनखे न मिलणु घुरिजे, जेको हक़ी वाजिबी आहे उनखे मिलणु घुरिजे। इहो कल्चर आहे। किन्ही कामण क्या आहे। पोइ चएसि थो कीअं भंभोले कर हा। अॻे त इहे न हूंदे। ये सिंध जेका अॼोकी ॾिसो पिया, इहा उन पैगाम सिंध वारी सिंध आहे जंहिं हज़ारे सालनि खां साईं ॾाढी सुठी ॻाल्हि कई, सिंध कंहिं तारीख़ में खटियो न आहे। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, पर मां सम्झां थो त इहो दुरुस्त साईं चई वियो त सिंध तारीख़ में जॾहिं खटियूं न आहिनि, पर सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो अहिड़ो कमाल आहे त सिंध जंगियूं भली न खटियूं हुजनि, पर सिंध कॾहिं हथियार फिटी भी कॾहिं न कया आहिनि। हे ॾिसो पिया त हिते ईराननि जी ग़ुलामी, यूनाननि जी ग़ुलामी, ऐं हिते ब्राह्मण दौर, वरी हिते अरबनि जी ग़ुलामी, वरी जॾहिं सूमरनि समन जो ज़मानो हो त बस वॾो अरसो अब्बासिन जी कानूनी हुआसीं। सिंध ॾन भरींदी अब्बासिन जो। तव्हांजे ख़्याल में सूमरनि ज़माने में हे त सिंध जे तारीख़ में हिकु ई हुक्मरान हो जेको जाम निंदो हो, ऐं ख़ुशबख़्ती असांजी इहा ई त हुन सां गॾु हुनजो सिपह सालार दूल्हा दरिया ख़ान हो। ऐं इहो जेको पूरो संगत हुई जंहिं मखदूम बिलावल हो, सनाई हैदर शाह हो, इहे माण्हू आहे ऐं अधु सदी जो दौर मिलियो जाम निंदे खे। इहो वाहिद दौर आहे जंहिंमें सिंध जे वतन जो इंच बि को ॿाहिरियों थोरो थबाए न सघे। पर तारीख़ डिघो वठो, इन करे कामयाबियूं न थियूं, ठीकु आहे, पर सिंध हथियार न फिटा कया आहिनि। मां सम्झां थो इहा वॾी कामयाबी आहे। त लतीफ़ साईं चए थो किन्ही कामण क्या आहे, कीअं भंभोले कर हा। पोइ हीअ ॻाल्हि अॼोके दौर जे कमाल जी आहे। चए थो तुंहिंजो हाल कहिड़ो आहे। असांखे चए थो लतीफ़ साईं, उठाए कोन चवे, उठ त बहानो ठाहींदसि, उठ त इस्तारो खणंदसि, उहो तमसील खईंदसि। पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम सां मुखातिब आहे। चए थो अखियुनि मथे अखियो, तुंहिंजो चए थो हाल अहिड़ो आहे जो तुंहिंजे अखियुनि जे मथां अखियो चढ़ियो पियो। छाजो अखियो आहे? इहो अखियो जहालत जो आहे, इन्हनि वहमनि जो आहे, इन्हनि अक़ीदाई निज़ामनि जो आहे। इहो अखियो गैर साइंसी सोच जो आहे। इहो अकील जेको अखियो आहे वॾेर के निज़ाम जो आहे, जागीरदारी जो आहे, मुलायत जो आहे, हिन सॼे रहज़न थोरो निज़ाम जो आहे। चए थो अखियुनि मथे अखियो, पोइ तुंहिंजो हाल कहिड़ो आहे? जॾहिं तुंहिंजे अखियुनि जे मथां अखियो चढ़ियो पियो आहे, तूं ॾिसी सही कोन थो। चए थो हे अॼोकी सिंध पंहिंजे तारीख़ जे पैगाम सिंध खे नथी सुञाणे, इन करे हिन हाल में। ऐं रुगो पैगाम सिंध न, आलमगीर फ़िक्र बि पैगाम सिंध अधु ॻाल्हि,
अधु ॻाल्हि अॼोके दौर जो आलमगीर रोशन ख़्याल वतन दोस्त अवाम दोस्त तरक़ी पसंद फ़िक्र त चए थो असीं साईं त अखियुनि मथे अखियूं हू छा चवे थो इहो पोइ सिट असां ते बि लागू आहे, सियासी पार्टियुनि ते बि लागू आहे, शागिर्द ते बि लागू आहे, वकील ते बि लागू आहे, जज हर समाज जो फर्द। लतीफ़ साईं जो कमाल ॾिसो, सिट जे अधु सिट में छा चई वियो आहे, चए थो अखियुनि मथे अखियूं पिण में पेर गठाए, चए थो ऐं उठ तूं जेको हली पियो ऐं सम्झी पियो तूं सफ़र पियो करी, तूं सम्झी पियो पंधु पियो करी, तूं साॻे ई पियो दायरे में फिरी, तूं पंधु कोन पियो करी, तूं पंहिंजा पेर पियो घसाई। पंधु जो मतिलबु आहे जेको मंज़िल ते वञिबो आहे, अॻिते वञिबो आहे, जेको गोल दायरे में फिरे पियो। असांखे पंहिंजो बेरहम जाइज़ो वठणु घुरिजे, कलमकार खे बि, आलिम खे बि, स्कॉलर खे बि, सियासी पार्टियुनि खे बि। अधु सदी थी वई आहे, हिन सॼे वहिंवार खे अखियुनि मथे अखियूं पिण में पेर गठाए, हिन समाज जो इहो हाल आहे। वॻो किविसरिया आहे, ॿधो जीअं घाणे वई। त मुंहिंजा दोस्तो नौजवानो, इहो तव्हांजो मौज़ू आहे त सिंधी सकाफ़त, सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा जे रुॻो नारेबाज़ी आहे, ठली लफ़ाज़ी आहे ऐं कूड़ी नरगसियत आहे। माण्हुनि खे गांचा न पीआरियो सिंध अज़ीम आहे, माण्हुनि खे भंग न पीआरियो सिंध अज़ीम आहे। सिंध अज़ीम हुई ऐं सिंध अज़ीम थी सघे थी ऐं सिंध अज़ीम थियणु खपे, हींअर फ़िलहाल न आहे। इहो ई त हाल आहे। इन करे सकाफ़त सिंध मुंहिंजी अमा, सिंध मुंहिंजी अमा सही माना में उहा तॾहिं असां चवण जा हक़दार थींदासूं जॾहिं, ऐं हिन ॻाल्हि खे मां ॻाल्हि पूरी थो कयां त कमु न करण जे लाइ हज़ार बहाना जाइज़ बीठा आहिनि। साईं मुल्क हेड़ो आया था, निज़ाम हेड़ो आया था, सिस्टम सॼो नाकारा लॻो पियो आहे, हाणे आऊं छा कयां? हिन समाज में कुझु बि न करण जे लाइ 500 बहाना जवाज़ उभा बीठा आहिनि पेरनि ते त असांखे ॾिसी ऐं कुझु न कर। ये कौम तॾहिं बदिलबी जॾहिं हिकिड़ो शागिर्द सम्झे त हिन कौम जो को बि नौजवान न पढ़ंदो, पर मां त ज़रूरु पढ़ंदुसि। उस्ताद सम्झे त 2.25 लख उस्तादनि मां को बि न पढ़ंदो ऐं पढ़ाईंदो, पर मां त ज़रूरु पढ़ंदुसि ऐं पंहिंजे ॿारनि खे स्कूल में पढ़ाईंदुसि। अदीब, शायर, आर्टिस्ट, सियासी कारकुन, हर माण्हू इहे सम्झे त हे ॿार असल में आहे ई मुंहिंजो, या मथे जी भरी आहे ई मुंहिंजी। तॾहिं तव्हांजी इहा नई असांजी सकाफ़त जुड़ंदी। जे पाण में वेठा आहियूं, जे भलीअ साहब बहाना करे आ, साईं जेम्स बहाना पेश करे आ, जोयो साहब बहाना पेश करे आ, त घटि बहाना हुन वटि। हुन नसुल शेख हयास, उस्ताद बुखारी ऐं वॾे हिकिड़े पूरे दौर पंहिंजो पोइती कमु कयो आहे। ऐं मां सम्झां थो त अॼोको जेको दौरु आहे, ऐं हीअ सकाफ़त जी ॻाल्हि पई हले, 21वीं सदी आहे, हे सभिनी जहालतुनि जी ख़ात्मे जी सदी आहे। हिननि जो को मुस्तक़बिल न अथव। हितां फिल्म ॾिठी पीके वारी रांग नंबर, हे जेके जुगाड़ी रांग नंबर ॾिसो पिया ऐं उन्हनि जा फ़िक्र, उन्हनि जूं कूड़ियूं दवाऊं, उनजा कूड़ा भाषण, उनजा कूड़ा निज़ाम, कूड़ा आसरा, इहे हिन सॼे समाज खे मरणी बणाए वेठा आहिनि। इन करे तव्हां सम्झो त हीअ 21वीं सदी आहे, हीअ इल्मनि जी सदी आहे। इंसानी तारीख़ में माण्हुनि खे इल्मु हासिल करण लाइ एॾा कशाला कढणा पिया आहिनि जो तसवुरु नथो करे सघियो। असां त अहिड़े भाग वारे ज़माने में रहूं था जिते इल्मु सॼो खीसे में पियो आहे, इल्मु सॼो दर्जे ते हली आयो आहे। पर हे समाज, मां सम्झां थो
तो सिंध में चवन था तो सिंध में तकरीबन 80 लाख नौजवान सोशल मीडिया ते एक्टिव है। आप समझो था जी पर फोटो में रखो जरूरी खराब करना है पर जे तहां इन जो कारज बोलियो इन खे तहां पंहिंजी रोशन ख़्याली में तब्दील कयो तो मां सम्झां थो तो सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जो इदराक ॿिनि शयुनि जे तख़लीक़ी बाशऊर इम्तिज़ाज मां जुड़ंदो ऐं मां हिते ॻाल्हि पूरी थो कयां उन जो अधु असांजे तारीख़ जो उहो पैगाम सिंध आहे ऐं उन जो बाक़ी अधु इंसानी तारीख़ जो गॾियल विरसो आहे जंहिंमें रूह ज़मीन ते जेके बि इनकलाब आया आहिनि असांजा इनकलाब आहिनि। ये सॼी साइंस इंसानी तारीख़ में जेका साम्हूं असांजी आहे हे इल्मु असांजा आहे ये माण्हू असांजा आहिनि। इल्म जी का बि क़ौम न थींदी आहे इल्म जो को बि ज़ात कोन थींदी आहे इन करे हिकिड़ी जदीद सिंध नई सिंध उनजी नई सकाफ़त मां सम्झां थो तॾहिं जुड़ंदी जॾहिं सिंध जे समाज जो हिकिड़ो नओं इंसान तकलीफ़ थींदो हिकिड़ो नओं इंसान जुड़ंदो ऐं लतीफ़ साईं जो पूरो फ़िक्र उन इंसान जी तामीर जो फ़िक्र आहे। लतीफ़ साईं चए थो ऐं मयार बि ॾिठो मां हिन ॿिनि बैतनि ते ॻाल्हि पूरी थो कयां छो त ॿई कमाल इहे बैत आहिनि ऐं इन में उहो ॻाल्हि बि सही समायल आहे। चए थो लतीफ़ साईं त होए त वेजनि वटि वेज केरु वेज माण्हू न आहिनि वेज इल्म आहिनि तारीख़ जा इदराक आहिनि वेज साइंसूं आहिनि वेज इंसानी समाज जूं तक़दीरूं तब्दील थियल हालतूं आहिनि। चए थो होए त वेजनि वटि माना चए थो त हीअ क़ौम हे समाज तूं होए त अहिड़े माहौल में जंहिंमें तुंहिंजे आस पास हिन सॼे जहान में इल्म इरफान हुआ इहे वेज आहिनि। चए थो होए त वेजनि वटि मयार किथो ॾे तूं कीअं जीअ जॾो थी वो हिसाब लगायो को माण्हू को समाज का क़ौम वेजनि जे सोबत में हुजे ऐं उहा वरी जॾी बि हुजे होए त वेजनि वटि तूं कीअं जीअ जॾो थी चए थो सिर ॾेई मसट कोह न कई रबड़ा माना इलाज उन वेजनि जा। चए थो जे पंहिंजी इहा सिर ॾेई बि तूं उहे इलाज हासिल करी आहे पोइ तव्हांजे ख़्याल में हे चीननि उहे सिर ॾेई इलाज हासिल करे बदिलायो आहे जापाननि रूए ज़मीन जे क़ौमुनि या न दुनिया में क़ौमुनि ऐं समाजनि ऐं उन्हनि मज़लूम ऐं महरूम तबक़नि पंहिंजी तक़दीरूं बदिलायूं कीअं चए थो सिर ॾेई मसट कोह न कई रबड़ा इन करे हे समाज हे असांजो हे दौर ऐं लतीफ़ साईं चए थो पाड़े वेज हुआम तामूं मूर न पुछा वरी तूं चओ वेज केरु इहे वेज को माण्हू न आहे इहो वेज इंसानी तारीख़ जो उहो इल्मी फ़िक्री ऐं सियासी ऐं समाजी ऐं सकाफ़ती जोहर आहे जंहिंखे लतीफ़ साईं चए थो पाड़े वेज हुआम तामूं मूर न पुछा तेलाही पिया मोरे सर अखियुनि में हे असांजे समाज जे असांजे माहौल जे अखियुनि में मोरे सर पियल आहिनि छाकाणि त असांजो समाज जी अक्सरियत इन करे मां तव्हांखे छा चवणु चाहियां थो हिन ॻाल्हि ते त रुगो वतन जी सनाख़ानी ऐं क़ौम जी कूड़ी सनाख़ानी इहा हिकिड़े अहिड़े नशे वांगुरु आहे जेका क़ौमुनि जा खे अपाहिज बणाए छॾींदी आहे। पंहिंजो तनक़ीद जाइज़ो वठो ऐं हिन क़ौम खे तनक़ीदी शऊर ॾियो इन करे असांखे मूंखे पक आहे मूंखे हिन ॻाल्हि में मां मायूस माण्हू ई न आहियां मूंखे बिल्कुलु बेसाब त हीअ सिंध जो समाज पंहिंजे उबूरी दौर मां हले पियो हे ॾाका चढ़ंदो वजूदी बहराननि मां गुज़रंदो मुख़्तलिफ़ मुसीबतुनि खे मुंहुं ॾींदो हेसि ताईं पंहिंजो रुगो वजूद बचाए आयो आहे इहा वॾो मौजज़ो आहे। पर मां बिल्कुलु वेसा रखां थो त सिंध जा हे किरोड़े माण्हू हे सिंध जा किरोड़े नौजवान हे तव्हांजो नसुल ऐं असां खां पोइ ईंदड़ नसुल असांजे तारीख़ जो तसलसल बि साबित थींदो
ऐं पाण खे इंसान ज़ात जे नए फ़िक्री इल्मी जोहर सां जोड़ींदो ऐं उन जे तख़लीक़ी इंतिज़ाज सां मेलाप सां हिकिड़ो अहिड़ो सकाफ़त अहिड़ी सकाफ़त अहिड़ो दौरु तख़लीक़ कंदो जेको सिंध खे न रुॻो पंहिंजो अॻूणो विञायल औज वापसि कंदे ॾींदो पर सिंध खे अॼोके दौर जे हिसाब सां जेको औज मिलणु खपे उहो बि सिंध खे माणे ॾींदो ऐं मां सम्झां थो त उन्ही खे हासिलु करण लाइ आसमान में कोई कोन ईंदो उहो असांखे हिन ई समाज में पाण करिणो आहे तव्हां ई करिणो आहे मूंखे करिणो आहे हर माण्हू ई करिणो आहे ऐं जेकॾहिं इन रवैये सां इन अंदाज़ सां इन सोच सां इन इश्क सां इन करे तव्हां माउ ॾिठी आहे न माउ पंहिंजे ॿार जे लाइ को बि बहानो पेश न कंदी आहे पर माउ पंहिंजे ॿार जे लाइ सभु कुझु करण जे लाइ कॾहिं को बहानो पेश कयो आहे असां वटि समय बहाना आहिनि कूड़ा बहाना आहिनि कुझु न करण जा इन करे हिन समाज जो हर बाशऊर माण्हू ईअं सम्झी पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे ॻोठ में पंहिंजे शहर में पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे आस पास वतन में इहे हिकिड़े नए दौर खे तख़लीक़ करण जे लाइ कोशिशूं करे ऐं सम्झे त इहो ॿारु मुंहिंजो आहे ऐं मां सम्झां थो त तारीख़ में अॻे क़ौमुनि जूं तब्दीलियूं सदियुनि में ठहंदियूं हाणे तारीख़ जी रफ़्तार तेज़ थी वई आहे हाणे इंसानी तारीख़ में जिन खे डरणो हूंदो उहे तकिड़ा डरी वेंदा जिन खे ठहणो हूंदो उहे तारीख़ में तकिड़ा ठही वेंदा अचो त डहण वारनि जी सिफ़ में न बीहूं ऐं असां तारीख़ में इहो सबक़ु हासिल बि कयो आहे त जंगियूं सभु हारायूं अथऊं पर हार का बि न वॾी अथऊं हथियार फिटी कॾहिं बि कोन्हे का अथऊं त पोइ 21वीं सदीअ जो हे सिंध जो समाज बि पंहिंजे उन रोशन आईंदे जे लाइ हर क़िस्म जे जेको साम्हूं फितनो बीठो आहे उन जे साम्हूं पंहिंजी हार न मञे ऐं मूंखे पक आहे त सिंध जो इहो तख़लीक़ी मज़ाहिमती शऊर तख़लीक़ी शऊर सिंध खे नई सिंध खे आणण में वॾो किरदारु अदा कंदो ऐं जंहिं क़ौम वटि लतीफ़ जहिड़ो हादी ऐं रहबर हुजे जंहिं क़ौम वटि हिकिड़ो हेॾो तारीख़ तसलसल हुजे त मां सम्झां थो त उन क़ौम खे कॾहिं बि पंहिंजो जीव जॾो करणु न खपे तव्हांजी वॾी महिरबानी